पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में दोस्तों हाणे ही ड्रामो जेको आहे वाइंड अप जे बिल्कुलु क़रीब वञी पहुतो आहे ऐं हिन ड्रामे खे वाइंड अप करण खां पोइ तमामु जल्द रियासत मेगा सोप सीरियल हलायो वेंदो। तव्हांखे दोस्तों छा थो लॻे, रियासत ड्रामे जो तव्हांखे इंतज़ारु आहे? छा पापनगर ड्रामो ख़तमु थियणु घुरिजे या अञा हले हा, या मतिलबु 200-300 ताईं पुॼा आहिनि हा? इहो तव्हां असांखे कमेंट सेक्शन में इहो सवाल जो जवाबु ॾेई सघो था। ऐं तव्हांखे केतिरो इंतज़ारु आहे रियासत मेगा सोप सीरियल जो? KTN वारनि जो उहो हिकु बहितरीनु ड्रामो अची रहियो आहे। तव्हांखे त ख़बर आहे, हुनजा टीज़र वग़ैरह बि तव्हां ॾिसी चुका आहियो। हाणे तव्हां हाल वाल ॾेई सघो था कमेंट सेक्शन में। तव्हांखे सभ खां वधीक कहिड़े ड्रामे में दिलचस्पी आहे, पंहिंजा वेरी या पापनगर या वरी रियासत मेगा सोप सीरियल जेको आज़म मैंगल यानी खजू साहब जी डायरेक्शन में अची रहियो आहे KTN एंटरटेनमेंट ते? इहो सवाल जवाबु ॾेई सघो था असांखे। असां वीडियो वॻो पंहिंजी पुॼाणी ते इजाज़त वठंदासीं तव्हां खां। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।